सियासत जी दुनिया में अगर को ग्रुप तारीख़ी हैसियत रखे थो त उहो आहे महर ग्रुप। महर ग्रुप जो वजूद पाकिस्तान ठहण खां पहिरें मौजूद हो। सरदार अली गौहर खान महर अवल उन दौर में भी चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल मुंतखब थिया। ही तसलसल सरदार अली गौहर खान महर अवल खां पोइ सरदार गुलाम मोहम्मद खान महर ताईं पहुतो, जेको पुण चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल मुंतखब थिया। सरदार गुलाम मोहम्मद खान महर 1995 में हिन फ़ानी दुनिया मां लाडाणो करे विया। संदन विछोड़े खां पोइ महर ग्रुप जे सियासी सफ़र खे सरदार अली गौहर खान महर न सिर्फ़ जारी रखियो, पर महर ग्रुप जो नालो सिर्फ़ ज़िलो घोटकी न पर मुल्की सतह ताईं रोशन कयो। इहो ई सबब हो जो वक़्त जा सदर, वज़ीर आज़म ऐं ॿियनि आला उहिदनि ते फ़ाइज़ हुक्मरान ऐं गैर मुल्की वक़्त जा वज़ीर मुशीर पुणखानगढ़ जी सरज़मीन ते कदम ज़रूर रखंदा रहिया। महर ग्रुप सियासत में हमेशह कामयाबी माणी। महर ग्रुप जा लाॻापियल अॻवान वक़्त ब वक़्त आला उहिदनि ते फ़ाइज़ थी आवाम जूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदा रहिया, जंहिंमें मरहूम सरदार अली मोहम्मद खान महर वज़ीर आला सिंध, गौस बख्श खान महर वफ़ाक़ी वज़ीर, शहरयार खान महर सूबाई वज़ीर, सरदार अली गौहर खान महर ज़िलई नाज़िम ऐं कानून साज़ असेंबलियुनि जो हिस्सो रहिया। अली नवाज़ उर्फ राजा खान महर सूबाई वज़ीर ऐं सरदार हाजी खान महर ज़िलई चेयरमैन जी हैसियत सां आवामी ख़िदमतुनि जो तसलसल बरक़रार रखियो ऐं ही सियासी सफ़र जारी आहे। हिन वक़्तु मकानी चूंडुनि में महर ग्रुप जा मज़बूत उम्मीदवार 66 यूसिन ते चूंडुनि में हिस्सो वठी रहिया आहिनि। सरदार गुलाम मोहम्मद खान महर जे सियासी सफ़र में संदसि भाउ हाजी अली अनवर खान महर पुण संदसि हर मोड़ महाज़ ते गॾु गॾु रहिया। संदन ॿधी एके सबब सियासी तरबियत जो अमल पुण ख़ानदान जे फ़र्दनि में तब्दील थींदो रहियो। सरदारी जी पग ऐं सियासी ज़िम्मेवारियूं सरदार गुलाम मोहम्मद खान महर निभाए रहियो हो त संदसि वफ़ात खां पोइ हिकु नए मोड़ जनम वरितो, छो त सरदारी जी पग ख़ानदानी रस्मो रवाज मुताबिक़ सरदार गुलाम मोहम्मद खान महर जे ख़ानदान जे फ़र्द खे ई पाइणी हुई। पर उन वक़्तु सरदार गुलाम मोहम्मद खान महर जे फ़र्ज़ंद मोहम्मद बख्श खान महर जी उमिरि 8 साल हुई। पर उन फ़ैसिले कुन घड़ी दौरान सरदार अली गौहर खान महर तारीख़ साज़ फ़ैसिलो कंदे महर कबीले जी सरदारी जी पग उन वक़्तु 8 सालनि जे ॿार सरदार मोहम्मद बख्श खान महर खे पाराई। न सिर्फ़ इहो पर पाण संदन तालीम, तरबियत ऐं हिकु मोतबर इंसान बणाइण ऐं सियासी हुनुर मुंतकिल करण में फ़राग़ दिली जो मुज़ाहिरो कंदा रहिया ऐं खेसि हिकु मुनफ़रिद ऐं अहम हैसियत ॾियारी। सरदार मोहम्मद बख्श खान महर जी जवानी जी विख महर ग्रुप मुखालफ़नि लाइ मथे जो सूर बणिजण लॻी, छो त महर ग्रुप मज़बूत उम्मीदवारनि, ग़यूर वफ़ादार बिरादरिन कबीलनि जो ग्रुप हो। हिन ग्रुप में हिकु नौजवान सियासतदान जो इज़ाफ़ो ॿीणी ताक़त भासिजी रहियो हो। महर ग्रुप मुखालफ़नि इहो महसूस कयो त सरदार मोहम्मद बख्श खान महर खे अगरि हू सरदार अली गौहर खान महर जो मुखालिफ़ करण में कामयाब थी वञनि था त हुननि जो घणो मक़सद साभिया माणे वठंदो। इंतकाम जी बाहि जे भभड़ में सड़ंदड़ मुखालिफ़ सरदार मोहम्मद बख्श खान महर खे हरबा हलाए सरदार अली गौहर खान महर जो मुखालिफ़ बनाईंदे महर ग्रुप में ॾार विझण जो ज़रियो बनाइण जी कोशिश कई। पहिरीं नाकाम कोशिश त हिकु ई ख़ानदान खे मुखालिफ़ सियासी धुरनि में तब्दील कयो, पर उते सरदार अली गौहर खान महर जे सबुर ज़ब्त सबब नाकाम रहिया। उन बाद मुखालफ़नि तारीख़ साज़ महर कबीले जे सरदारी घराणे जे रस्मो रवाज सां हथ चुरांद शुरू कई। जॾहिं महर कबीले खे ख़बर पई त हाणे सियासत खां पोइ इंतकाम संदन सदियुनि जे रस्मो रवाज तहज़ीब खे खोखलो करणु लॻो आहे, त महर कबीले खे फ़िक्र लाहिक़ थियो त जॾहिं अॻवान ई अहिड़ा फ़ैसिला करणु लॻो त महर कबीलो जेको कॾहिं हुरनि जे रूप में त कॾहिं सरदार गुलाम मोहम्मद खान महर जे रूप में त कॾहिं सरदार अली गौहर खान महर जे रूप में ॿियनि जो भरझलो दर्दनि जो दरबान ऐं क़ौमी ख़िदमत कंदो रहियो आहे, इहो त टुकड़नि में तक़सीम थी वेंदो। हिकु मुनज़म कबीलो मुखालिफ़ जी चुर्च ते तबाही तरफ़ हलियो वेंदो त महर कबीले समाजी रस्मो रवाज खे बरक़रार रखण बदिरां वक़्त जी निज़ाकत जो फ़ैसिलो कयो। हुननि हिकु कठु घुराए महर कबीले, महर ग्रुप ऐं तमामु आवाम जी ख़िदमत जे ओहञाण सरदार अली गौहर खान महर खे चीफ़ सरदारी जी पग ॿधराई, छो त पग जी पासदारी त तॾहिं बका रखी सघंदी आहे जॾहिं कबीले जे कंहिं बि फ़ैसिले खे कबीले जी रस्मो रवाज मुताबिक़ अमल पैरा कयो वेंदो आहे। जे हुजे चीफ़ सरदारी जो वज़न ऐं को बि वॾो फ़ैसिलो करण वक़्तु कबीले खे एतमाद में न वठिजे त सम्झो त हुन उन कबीले जे भरम
भरवसे खे न समझंदे ख़ुदि साख्ता फ़ैसिलो कयो आहे। महर कबीले जी चीफ सरदारी वारी पग सबबि सरदार अली गौहर खान महर ख़िलाफ़ थियल साज़िशूं पिणु अफ़सोसनाक आहिनि। कॾहिं बि को फ़र्द सियासत खे या रियासत खे ख़ानदानी मामलनि में मुलविस नाहे कंदो, छो त महर कबीलो निज पंहिंजा फ़ैसिला पाण कंदो रहियो आहे। न ई हुन अमन पसंद कबीले कंहिं कबीले ख़िलाफ़ बग़ावत या क़त्लो गारत कई आहे, न ई ज़ुल्म सितम बर्दाश्त कयो आहे। पर जॾहिं महर कबीले फ़ैसिलो कयो त चीफ सरदारी जी पग सरदार अली गौहर खान महर खे बदिराइजे, त उन वक़्तु हिकु गयूर कबीले जे काफ़िलनि जी पुलिस जी मदद सां रस्ता रोक कई वई। महर कबीले जा फ़र्द केतिरियूं ई मुश्किलातूं सही केतिरा ई किलोमीटर सफ़र करे गौहर पैलेस पहुचण में कामयाब थिया ऐं पग तब्दीली जी रस्म मुकमिल थी। दुश्मननि सरदार अली गौहर खान महर खां वधीक सरदार मोहम्मद बख्श खान महर खे नुक़सान ॾिनो, पर हुजे दुश्मन वरी उन मां चङाई जी उम्मीद रखिजे, इहो नामुमकिन आहे। ॾिनल नुक़साननि जो ज़िक्र कजे त भिटाई जे शेर जियां त हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर कयां ज़री लॻे माठ मिरुअ खे डूंगर पवन ॾरी वञनि वण ॿरी ओभर उभरे की न की। महर ग्रुप जो नुक़सान थियो या न थियो, अगरि हिते ज़िक्र कयूं तमामु नुक़साननि दुश्मननि जो, त हिकु पासे सरदार अली गौहर खान महर त ॿिए पासे सूबे जी पूरी सरकार इंतकामी कारवायुनि ते लथल हुई ऐं लथल आहे। महर ग्रुप जा उम्मीदवार हिन महिल जमहूरी अंदाज़ में मकानी चूंडुनि में हिसो वठी रहिया आहिनि, पर खेनि हिरासा करण लाइ पुलिस जो इस्तेमालु कंदे सरदार अली गौहर खान महर जे मुलाज़मनि समेत संदसि ग्रुप जे उम्मीदवारनि मथां केस दाख़िल करण जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। पर ही समूरी कहाणी दुश्मनी आहे छाजी? शायदि हिन ते कंहिं बि संजीदगी सां नाहे सोचियो। सरदार अली गौहर खान महर जो ॾोह इहो आहे त हू अवाम जे हक़नि जी ॻाल्हि करे थो। जॾहिं हू ॻाल्हि करे थो त चोर जी ॾाढ़ी में कख भासिजे थो, सो इहो आवाज़ दॿाइणु चाहिनि था त जीअं संदन मनपसंद अंदाज़ में अवामी हक़नि ते धाड़नि जो तसलसल जारी रहे। पर जिते सच जो साथ हुजे उते लहर न को लोॾो। महर ग्रुप जो त वार विंगो नाहे थी सघियो, पर उहो फ़र्द जेको सरदार अली गौहर खान महर खे दीवार सां लॻाइण जी कोशिश करे रहियो हो, हू पाण ॻढ़ी यासीन खां उॿावड़ो ताईं हाकिमियत कंदड़ सरदार जे असर खे हासिल न करे सघियो, पर संदसि हैसियत हाणे 66 यूनियन काउंसिल मां 6 यूसिन ते अची बीठी आहे। पर छा ही ईअं करणु मुमकिन हो? जेको परवरिश में किरदारु अदा करे उन सां दुश्मनी रखणु, जेको समाज में हिकु हैसियत नालो ॾियारे उन जे ई नाले खे मिटाइण जी कोशिश करणु, जेको कबीलो हुरनि जे रूप में अंग्रेज़ साम्राज्य खे टोटा जमाए पंहिंजी इज़त आजबे धरती जे भरम दंगनि नंगनि जी हिफ़ाज़त कंदे सिर ॾे, उन कबीले जी क़दीम रस्मो रवाज सां छेड़छाड़ करणु। छा सियासत खे एतिरो खणी अचिजे जो नंढ वॾाई जो को अहसासु ई न रहे? हाणे फ़ैसिलो तव्हांजे ज़मीर ज़र्फ़ जो आहे त छा महर कबीलो क़बाइली असूलनि खे छॾे पंहिंजे रस्म रवाज खे सियासत ते क़ुर्बान कंदो? अॼु महर कबीले जे रस्मो रवाज, तहज़ीब, तारीख़ जी बका ऐं घोटकी जी आवाम जे हक़नि जी हासिलात लाइ जारी जंग में सरदार अली गौहर खान महर ख़िलाफ़ सरकारी असर खे इस्तेमालु कयो पियो वञे। पर सरकार त तव्हांजे वोट सां ई ठहंदी आहे, त पोइ अचो त सभई गॾिजी सरदार अली गौहर खान महर ग्रुप जा हथ मज़बूत कयो, त जीअं इक़्तिदार जी अंध खे ख़तमु करे अनाउनि जी पाड़ पटियूं, छो त तव्हांजो असांजो बहितरीन इंतकाम वोट ई आहे। ॿियनि कबीलनि सां गॾु ख़ासि तौर ते महर कबीलो हमदर्द कबीलनि सां गॾिजी वोट वसीले पंहिंजे दिलेर सरदार अली गौहर खान महर ख़िलाफ़ हलंदड़ मुहिम जो बदिलो वोट वसीले ज़रूरु वठंदो।